कराची में नुमाइश चौरंगी ते मरकज़ी जुलूस जे सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वठण दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त बोहरी जमात जे इमाम जे कराची अचण ते खेसि सिक्योरिटी फराहम कई वई आहे। इस साल थोड़ा सा हमें ज़्यादा अरेंजमेंट्स करनी पड़ी थी, इसलिए कि बोरी कम्युनिटी के इमाम सैयदना सैफुद्दीन मुफद्दल भी आए हुए थे और उन्होंने भी अपने पूरे मुहर्रम में 2 मुहर्रम से लेके 10 मुहर्रम तक उनकी एक दिन पहले हो गया था मजालिस की, और 27,000 कहते हैं, मुझे एग्जैक्ट नहीं पता, 27,000 से ज़्यादा फॉरेनर्स आए हुए थे, यानी मुल्क से बाहर के लोग आए हुए थे उन मजालिस में। वॾे वज़ीर अवाम सां मुखातिब थींदे चयो त सिक्योरिटी ख़दशनि सबब बंद कयल रोड रस्तनि करे अवाम खां माज़रत करे थो। इंतजाम सख्त करने पड़े थे। इस सिलसिले में जो लोगों को तकलीफ हुई होगी मुझे अंदाज़ा है, उसकी तरफ से मैं माजरत करता हूँ। वॾे वज़ीर कमांड एंड कंट्रोल सेंटर जो दौरो पिणु कयो ऐं CCTV कैमराउनि ज़रिए जुलूसनि जी निगरानी जो मुआयनो कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह अमन अमान बाबति आला सतही इजलास जी सदारत पिणु कई। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह CCTV ज़रिए जुलूसनि जी निगरानी जो जाइज़ो वठंदे इंतज़ामिया जी वाखाण कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आशूरे जे ॾिहाड़े जे मौक़े ते हैदराबाद शहर में सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ तिल्क चाढ़ी ते मरकज़ी मातमी जुलूस जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। SSP हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह वॾे वज़ीर खे मुहर्रमुल हराम दौरान कयल जटादार सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग भी ॾिनी। वॾे वज़ीर चयो त इम्कानी दहशतगर्दी वारी सूरत हाल खे नज़र में रखंदे सिक्योरिटी सख़्त कई वई, पर अल्लाह पाक जी महिरबानी सां हिन महिल ताईं सॼे सूबे जी सूरत हाल इत्मीनान जोगी आहे। हुन चयो त पहिरियां जुलूसनि जे रूट ते मोबाइल सर्विस बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो हो, पर कुझु ख़दशनि खे नज़र में रखंदे उन खे तब्दील करे पूरे सूबे में सर्विस बंदि कई वई। सैयद मुराद अली शाह चयो त सूबे में मुहर्रमुल हराम जे हवाले सां सिक्योरिटी जा जटादार इंतज़ाम करण लाइ हिकमत अमली जोड़ण जो क्रेडिट IG सिंध ॾांहुं वञे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवाबशाह में मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जो जाइज़ो वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू मुहर्रमुल हराम जे मौक़े ते सॼी सिंध में पाण निगरानी करे रहियो आहे। उन चयो त सूबाई वज़ीर ऐं MPS बि जुलूसनि जी निगरानी पिया कनि त पुलिस ऐं रेंजर्स जा जवान बे अलर्ट आहिनि। कोशिश हुकूमत जी इहा ई आहे त अज़ादारान खे पंहिंजो मज़हबी फरीज़ो अदा करण में का सिक्योरिटी थ्रेट या ॿी का तकलीफ़ न अचे। सभिनी जी कोशिशि आहे हिन में जेके असांजा हुकूमती नुमाइंदा आहिनि, असांजा असेंबली मेंबरान आहिनि, उन्हनि सभिनी खे असां कठो कयो आहे त जीअं एडमिनिस्ट्रेशन सां गॾु वेही ऐं बहितर सहूलियत